खैरपुर नाथन शाह में 2022 जी महाबोड में लॻल घारनि जा कम न थियण ख़िलाफ़ धरती धणी तहरीक जे सॾ ते शटरबंद हड़ताल कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह में 2022 जे महाबोड में लॻल घारनि जा कम न थियण ख़िलाफ़ अॼु धरती धणी तहरीक जे सॾ ते हड़ताल कई वई आहे। तफ़सील शफ़ीकुल ज़मान लगारी खां मालूम कंदासीं। शफ़ीक, आगाह कजो इन हवाले सां छा अपडेट्स आहिनि? जी साजिद, बिल्कुलु खैरपुर नाथन शाह में 2022 जी महाबोड में लॻल घारनि जा कम जेके न थियण ख़िलाफ़ धरती धणी तहरीक जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। शहर जा मुख्य बाज़ारूं रेशम गली, शाही बाज़ार, दर्जी बाज़ार, सब्ज़ी मार्केट बंदि करे हड़ताल कई वई आहे। धरती धणी अॻुवाणी जो चवणु आहे त जेको आहे सो 2022 जी महाबोड में बचा बंदि, छंडण, सुपिरियो बंदि ऐं शहर जी आख़िरी दिफ़ाई लाइन खुदावा खे लॻल घारा जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं बंदि न आहिनि कया विया। हुकूमत किथे बि जेकी आहे सो नज़र न पई अचे। हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी जेकी प्लानिंग आहे उहा न कई वई आहे। PDM जे तरफ़ां ताज़ो जेको आहे सो वार्निंग खां पोइ जेको आहे माण्हुनि जो साह जेको आहे उहो मुठ में आहे। अॼु किथे जेको खैरपुर नाथन शाह खे टियों दफ़ो ॼण बोड़ायो वञे। जेको आहे सो धरती धणी पारां जेको आहे सो अॼु अलमदार चौक जेको आहे उते जेको आहे सो जलसे जी जेके तयारियूं आहिनि उहे बि जेको आहे सो जारी आहिनि। जी साजिद।